प्यारा दोस्तों सिंध वासियों अस्सलाम वालेकुम। जीअं त कल्ह मां हिकिड़ी ख़ुशीअ जहिड़ी वीडियो जंहिंमें फ़हद मुस्तफ़ा जेको आहे हिकिड़े हिंदू डॉक्टर जे ॿार जी जेको आहे सो मदद कई, जंहिंमें हुन 20 लख रुपया ॾिना। पर अॼु सुबुह जो जॾहिं मां हिते पंहिंजो नेट खोली, जंहिंमें ॾिठुमि त हिकिड़े मोहन लाल खे जेको आहे धाड़ेल अगवा करे विया आहिनि ऐं उन्हनि उते वञी जेको आहे सो उनखे मार कुट कई ऐं चवनिसि पिया त 50 लख रुपया 50 लख रुपया छा था सम्झो, 50 लख रुपया ॾे। ऐं उहो वीचारो पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे पीउ माउ खे, पंहिंजे दोस्तनि खे ॿाहूं ॿधी इलाज़ मिनतो पियो करे त जेको आहे सो मूंखे छॾायो। हे उहे असुल सिंधी आहिनि वीचारा जिन सां एतिरी ॾाढाई इहा नथी ठहे। जेकॾहिं इनखे एतिरो मजबूर कयो या इंसानियत खे मजबूर कयो वियो ऐं उनखे जेको आहे सो हक़ीर सम्झी करे एतिरो त उनखे मारियो ऐं टार्चर पियो ॾिनो वञे जो उनखे अखियुनि में, उनखे गिटनि ते, उनखे नक में, ॻिचीअ में, जाते ताते उनखे धक लॻल आहिनि। छा जेको आहे सो कंहिंखे बि अहसासु कोन्हे को। बिटाई साहब चयो त वाका करणु मूं वसि, ॿुधणु कमु बरोच जो। मां ही मैसेज ॿुधायां थो त जीअं अॻिते जेको आहे सो माण्हुनि खे ख़बर पए ऐं उन्हनि धाड़ेलनि ताईं बि पहुचे। ए मुंहिंजा प्यारा भाइरो धाड़ेलो, तव्हांखे शर्म हया अचणु खपे। तव्हां छो अहिड़ा ज़ालिम थिया आहियो? महिरबानी करे यार हे मैसेज उन्हनि ताईं पहुचायो त जीअं उन्हनि खे इहो पहुचे। तव्हांखे पंहिंजी पीउ माउ कोन्हे, पंहिंजो पीउ माउ कोन्हे, तव्हांखे पंहिंजो भेण भाउ कोन्हे। तव्हांखे जेकॾहिं एतिरी अज़ियत अचे, तव्हां सां कोई एतिरो ज़ुल्म करे त तव्हां बर्दाश्त कंदो? तव्हांजे दिलि मां छा निकिरंदो? तव्हां जेकॾहिं एतिरा ई बहादुर आहियो त झंग मां निकिरी अचे रोड ते लड़ो कंहिंसां, हथियार फिटी कयो, ॾिसूं। हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे वीचारनि यतीमनि, अपापनि, अपीपनि खे जेको आहे खणी था वञो ऐं उन्हनि खे वञी जेको आहे सो डिमांड था कयो। तव्हांखे शर्म नथो अचणु खपे? तव्हांजे ख़िलाफ़ु त ख़ुदा जो कसम आहे तव्हांखे जेको आहे सो उॾारियो वञे। पर अलाह जी जी रहमत जा दरवाज़ा खुलियल अथव, तौबा करे ऐं जेको आहे सो तव्हां महिनत मज़दूरी कयो, कराची हलो। कराचीअ में जेकॾहिं तव्हां एतिरा ई बहादुर आहियो त कराचीअ में जेको आहे सो धारिया अची असांखे जेको आहे सो पंहिंजे वथाणनि तां उथारनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु लड़ो। तव्हां उन्हनि सां जेकॾहिं तव्हां में एतिरी जेका आहे सा कुवत आहे, एतिरो ई पावर आहे, तव्हांखे एतिरी लियाकत आहे त तव्हां अचो ओॾांहुं, तव्हां ओॾांहुं कारोबार कयो, तव्हां उते निकिरी अचो ऐं हिते खुदारा छॾियो इन्हनि खे, निमाज़ पढ़ो अलाह खां। ऐं हुनजो तव्हां जेको आहे सो तव्हां खां जॾहिं माफ़ी बि वठे, तव्हां इहो ॿुधो त हू छा पियो चए, हिन अहिड़े भलारे महीने में तव्हां मूंखे जेको आहे सो हिन भलारे महीने जे सदके हुनखे बि इहा ख़बर आहे त भलारो महीनो आहे। ए धाड़ेल, ए बेवकूफ़, ए बेहया, तोखे इहा ख़बर न पई त तूं हिन भलारे महीने में तूं छा करे रहियो आहीं, केॾो वॾो ज़ुल्म करे रहियो आहीं। छा तोखे इंसानियत कोन थी नज़र अचे? तंहिंजे करे मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हांखे, जेके तव्हां हिते शिकारपुर, घोटकी, ॾहरकी, जाते ताते जेको आहे इहो कंदा था वठो, महिरबानी करे इहो छॾियो ऐं अलाह जी वाट वठो। अलाह जा तौबा जा दरवाज़ा खुलियल आहिनि। छॾियो वॾेरनि खे, छॾियो वॾेरनि जी पूसपाई करण जी, मज़दूरी कयो, खाओ पीओ, वञो कराची वञो, इते मज़दूरी कयो, बनी पोखियो, सब्ज़ी पोखियो। इन मां छा वरंदो? इंसान एॾो ज़ुल्म, इहे त अॻे तातारी कंदा हुआ, इहे त अॻे जेके आहिनि से मंगोल कंदा हुआ, उहे अचे जेको आहे सो मारींदा हुआ इंसाननि खे, उते जेको आहे चीरींदा हुआ। इहो त हिटलर करे। तव्हां त चओ था असां सिंधियुनि जा हो आहियूं पारखू, तव्हां त सिंधियुनि जो जेको आहे सो नालो जेको आहे सो उन्हनि जो नालो निशान मटाइण जे लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। त मुंहिंजी गुज़ारिश आहे ऐं वरी ख़ुशी बि इहा थी आहे
त उहे जेके हू वापसि आयो आहे, शाबास असांजे पुलिस खे। ऐं वरी बि जेको आहे हिकिड़ो बहितरीनु अमल कयो जो हुननि बाज़ियाब करायो। ऐं असांजे जेके हुन जा मासूम औलाद हुई, माउ हुई, हुनजी घरवारी जा ॿार बच्चा धीअर जेके वीचारियूं रोअनि पियूं, त उन्हनि जे लाइ उहो अबू उन्हनि जो वापसि आयो आहे। ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा जो कसम आहे, अचो अलाह जी तरफ़ अचो, छॾियो इन्हनि खे। जेकॾहिं शींहं थियणु आयो त शींहं थी रहो। ऐं शींहं जेको आहे सो ग़रीब खे कॾहिं न मारींदो आहे। शींहं जेको आहे न उहो ॾाढे खे मारींदो आहे। जे ॾाढनि सां मथो हणाइणो अथव त तव्हां जेको आहे पंहिंजो पाण खे मञरायो। तव्हां हलो जेको आहे जेके असांजे धरतीअ ते जेके धारियनि जेका असांजे धरतीअ धणियुनि खे जेके मारनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु हलो। उते हली बिज़नेस कयो, कराची हलो, कराची खे पंहिंजो कयो। तव्हां अॼु निकिरो, सुभाणे ॾिसो तव्हांखे जेको आहे छा थो मिले। सो बहरहाल वरी ख़ुशी इहा थी आहे जो मोटी आया आहिनि। मोटी आयो आहे उहो वीचारो ग़रीब पोरियत हिकिड़ो दर्ज़ी। सो मुंहिंजी इहा सभिनी खे गुज़ारिश आहे दोस्तनि खे त हिन मैसेज खे फॉरवर्ड कयो त जीअं उहो ॿुधनि त जेको आहे सो इंसानियत छा आहे ऐं इंसानियत जो दर्द छा आहे। अलाह पाक चए थो त इंसान खे ईज़ाइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, छो जो अलाह पाक खे प्यारो आहे। इंसानु अलाह पाक खे एतिरो प्यार थो करे जो हिकिड़े माउ खां 70 दफ़ा वधीक। ऐं तव्हां ॿुधायो त माउ केतिरो प्यारु कंदी आहे औलाद सां या पंहिंजे ॿारनि सां। जेकॾहिं तव्हां एतिरा ज़ालिम थी वेंदव त पोइ मुआशिरो न ठहंदो ऐं मुआशिरो तबाह थी वेंदो। महिरबानी, उमेदु तव्हां जेको आहे सो हीउ मैसेज फॉरवर्ड कंदव ऐं सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़।